नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान हुकूमती इतिहाद में शामिल ग्रेट डेमोक्रेटिक अलायंस GDA ऐं मुस्लिम लीग फंक्शनल लीग जे सरबराह पीर साईं पागारे सां मुलाक़ात कई है। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो, जिथे हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿियनि शख़्सियतनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। वज़ीर आज़म इतिहाद जमात ग्रेट डेमोक्रेटिक अलायंस GDA जे सरबराह पीर साईं पागारे सां किंगरी हाउस कराची में मुलाक़ात कई है। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो, असद उमर, फैसल अली ज़ैदी, गुलाम सरवर खान ऐं सिंध जो गवर्नर इमरान इस्माइल भी मौजूद हो। मुलाक़ात में सिंध जी सियासी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि थी है। वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान जी पधिराई मूजिब मुलाक़ात में GDA जे अॻुवाण वज़ीर आज़म जी क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार कयो, इन खे पंहिंजे ताउन जो यकीन ॾियारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।